अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहाणी जेका सुबुह न ॿिए ॾींहुं शाम अचण वारी आहे। उन जी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं। राति रिपोर्ट बि तव्हांखे ॿुधाई हुईसीं त छा थींदो ड्रामे जी किस्त में, लेकिन अॼु तव्हांखे क्लियर वरी ॿुधाईंदासीं अॻिते कहाणी। दोस्तो पहिरीं ॻाल्हि हीअ त हाणे मूंसा खे ख़बर पइजी वई, उन लीमे वञी जेको ॿुधायो त बाबा तुंहिंजी माउ खे सिजावल मारे छॾियो, लेकिन मूंसा खे त ख़बर आहे बाबा कंहिं इहा फायरिंग कई, कारो कंहिं मारियो, लेकिन मूंसा छितो थी पवंदो। इहो पोइ किस्त में राति वारी में तव्हांखे ॿुधायो, मूंसा खे जीअं ख़बर पवंदी मूंसा सां परेशान ऐं छितो थी पवंदो। ईअं ई थियो, तव्हां ॾिठो ट्रेलर में बि ॾिठो हूंदो तव्हां। ऐं मूंसा खे जीअं ख़बर पई मूंसा सफ़ा ॾमरजी वियो नवाब खान जे मथां। ऐं मूंसा तव्हां नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि नज़र ईंदो त जीअं पहिरियों भावल वटि वेंदो लीमो, उन खे ॿुधाईंदो ऐं वरी जेको आहे भावल परेशान थी वेंदो, मूंसा खे सॾु कंदो ऐं मूंसा खे वरी लीमो इहा ॻाल्हि ॿुधाईंदो। पोइ जेको आहे न सफ़ा परेशान थी वेंदो मूंसा ऐं हितां निकिरण जी कोशिशि कंदो ऐं दोस्त इन खे भावल वारा रोकींदा, बाबा तूं न वञ, चवंदो न मुंहिंजी माउ मरी वई, मां वेंदुसि। ऐं नवाब खान इहे ई प्लेनिंग अॻे ठाहियूं वेठो आहे, जीअं मूंसा हिते अचे त मां इनखे झुकायां पंहिंजे क़दमनि ते, इनखे क़ैद करे छॾियां। पूरी पंहिंजी हू प्लेनिंग ठाहियूं वेठो आहे। ऐं हाणे थी सघे थो त मतां मीर को बग़ावत करे कुझु करे, बाक़ी नवाब खान खे मूंसा खे फसाइण लाइ नवाब खान पंहिंजी पूरी फिल्म ठाही वेठो आहे। ऐं मूंसा बि सम्झी वेंदो मुंहिंजे लाइ हीअ फिल्म ठाहियूं वेठो हूंदो, लेकिन हू पंहिंजे हिकिड़े गुस्से में अची वेंदो। ऐं हाणे जेको आहे मीर जे इहो ॿुधी करे नवाब खान खां परेशान थी ईंदो त वाक़ई थी सघे थो मूंसा जे लाइ हाणे हीअ चाल विछाए थो, लेकिन मुसीबत थोरी घणी मूंसा जे लाइ अचणी आहे। दोस्तो इहो त बिल्कुलु सच आहे, नवाब खान इहो कंदो। बाक़ी सिजावल पंहिंजी भेण खे धमकियूं ॾेई रहियो आहे, तोखे मां मारींदुमि, हीअं कंदुमि हू कंदुमि। फ़िलहालु हाकिमज़ादे खे हू कोन मारींदो, ॿ टे किस्तनि ताईं फ़िलहालु हू ज़िंदा हूंदी। वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।